जी नाज़रीन, हाज़िर आहियूं नेशनल ऑनलाइन न्यूज़र सां मिर्ज़ापुर खां अब्दुल ख़ालिक जुड़ेजो जी रिपोर्ट ॾींदा रहूं त मिर्ज़ापुर लॻ आरब ॻोठ ते जिबर शेख समेत मुख़्तलिफ़ थाणनि जे पुलिस अटालन चढ़ाई करे घरनि में दाख़िल थी घर घर तलाशी वरिती। पुलिस जे अहिड़े ॾाढे ख़िलाफ़ मीराणी बिरादरी जे माण्हुनि पप्पू मीराणी, सत्तार मीराणी, बशीर मीराणी ऐं ॿियनि एहतजाज कयो आहे, जिते दाऊं कंदे ॻोठाणनि जो चवणो त जिबर शेख पुलिस मीराणियुनि जे दाख़िल करायल कूड़ी केस में घरनि में घिड़ी औरतुनि ऐं ॿारनि खे तशदुद जो निशानो बणाए घरनि में पियल सोना ज़ेवर रोक रक़म ऐं 5 ढोर काए विया आहिनि ऐं पुलिस गुलाम मुस्तफ़ा मीराणी समेत 2 ॼणनि खे ज़बरदस्ती खॿे खणी वई आहे। हुननि IG सिंध, DIG लाड़काणो ऐं SSP शिकारपुर खे फौरी नोटिस वठी दाख़िल केस ख़तमु करे इंसाफ़ करण जी अपील कई। ॿिए पासे जिबर शेख थाणे जी पुलिस जो चवणो त केस में घुर्बल जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ कार्रवाई कई, पर का बि गिरफ़्तारी अमल में नाहे अची सघी। मीरपुर जो ॻोठु मोहन पनाह जे में जेको खून थियो उहो मोहन पनाह जो पुटु मोहम्मद नवाज़ ऐं इनायत मारियो। उनजी FIR असां ते न अॻो कटी वई आहे, जंहिंजे करे असांजे उनजे नतीजे में केतिरा ई असां हिननि खे DSP साहब खे, SP साहबनि खे दरख़्वास्तूं कयूं, उन ते को बि असांजो ग़रीबनि जो तदारक न थियो आहे। हींअर बि असांखे पुलिस तंग करे रही आहे। अॼु सुबुह जो बि असांजे घरनि में पुलिस घिरी असांजी छोकिरी बि अॻ में खणी अगवा करे उहे बि उहा जॾहिं वेठा आहिनि। उनजे बचाव ख़ातिर